हली पया मदीने को निकरी करे नबी से सहाबा के जो गणियो तो उन्हनि जी तादाद हुई 313 गणी बाबा 313 तलवारूं घणियूं 8 घोड़ा घणा 2 उठ घणा 70 313 सहाबी नबी से गडू थी पिया हली पिया 8 तलवारूं 2 घोड़ा 70 उठ 313 सहाबी लड़ाई जो इरादो तो हुयो ही कोन लड़ाई तडे थे जने हो भी लश्कर होजे हेडो भी लश्कर कजे ना ये तो काफिलो आ काफिले में 2 माण्हू हुंदा इन जे करे हे सहाबा इकराम हुजूर अलैहि सलाम से गडु हली पया हलो जेको रस्तो आहे उन जे करीब थिया वो जेको काफिलो अचे पयो मुशरिकन जो वो हजरत अबू सुफियान रजी अल्लाह ताला अन्हु जी क़यादत में हो हजरत अबू सुफियान अन्या तई परे पासे न हुआ बाद में अल्लाह से उन्हनि के ईमान जी दौलत नसीब कई वे बाद में पो दारे इस्लाम जे अंदर दाखिल थिया उन्हनि ईमान कबूल कयो इस्लाम कबूल कयो लेकिन इन वक्त तई अन्या परे पासे न हुआ हजरत अबू सुफियान उन जी क़यादत कंदा अचन पया ऐ हजरत अबू सुफियान वडा दाना समझदार वडा सियाणा माण्हू हुआ हजरत अबू सुफियान के इया गाल खुटके पई त असा इनन के मक्के को कढियो आ मदीने में हे रहन था असा हाणे मदीने को हिय गुजरंदासी मत्ता हे अगुडन जने के चुंडी मानू पाइंदो आ न पो उन जो इम्कान हुंदो आ त मत्ता हे पांद करे ये हुंदो आ या न हुंदो आ हजरत अबू सुफियान अन्या परे पासे न हुआ बाद में अल्लाह से उनके ईमान जी दौलत भी नसीब कई पर वडा होशियार दाना हा उन्हनि के इया गाल खुखे पई त मता है अगुडन इन जे करे हजरत अबू सुफियान पांजे काफिले को अगते निकरी करे रस्ते ते ईंदड़ वींदड़ माण्हुनि के बिहारे पुछन पया त हिते के ओपरा माण्हू त तहां न ॾिठा ई पुछंदा अचन पिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने उन रस्ते जे करीब थिया जेको शाम को मक्के दे वने पियो उन रस्ते जे करीब थिया त नबी से 2 सहाबिन के मोकलियो वञो तहां इन रस्ते तो के तरीके से मालूम करे चो इयो काफिलो हितों गुजरी त न वयो आ जे काफिले जे करे सा निकता हो इयो गुजरी वयो आ या पोते आ के तरीके से मालूम करे चो बस सहाबी आया उन रस्ते जे करीब एकड़ो पानी जो चश्मो हो उन पानी जे चश्मे ते 2 औरतूं पान में कचहरी कन पयूं एकड़ी औरत भी औरत को कर्ज घुरे पई त मुंजा पैसा जेके तोड़े हन ये मुके वापस कर उहा औरत चवेस भई हाली तकड़ न कर हेडो कुरैश जो काफिलो अचे तो पयो इयो हिते तरसंदो मां मजदूरी कंदिस खिदमत कंदिस पो जेका मजदूरी मिली तो जो कर्ज तो के वापस कंदिस सहाबा इकराम बुधी वरतो त काफिलो अञा पहुते आ काफिलो अञा चश्मे तो हथ मुंह धोई करे पानी पी करे 2 औरतुन जी या गाल बुधी करे सहाबी वापस आया नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दस्यो से काफिलो अञा पोते आ असा 2 औरतुन जी गाल हिय बुधी ए वापस आया हूं नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफिले के पंजे सहाबा इकराम के अञा अगते वधायो खबर पईजी वेन त काफिलो अञा पोते आ त सहाबा के अगते वधायो तो होडो हजरत अबू सुफियान पुछंदे उन्हनि औरतुन वट पाता हिते के ओपरा माण्हू त तहां न ॾिठा उन्हनि औरतुन चयो त हाओ असां हिते ॾिठासीं बजणा आया हा उठन ते चढ़ी आया हा उठ हो होडे बधा हुयूं हिते अची पानी पी वरी उठ काहे हलिया विया हजरत अबू सुफियान पुछा की तो उठ काथे बधा हुयूं ओ फिलानी जाते उते आया उठन जी लिड पई उनके खणी करे हजरत अबू सुफियान हिय जो भगो त उन लिड मो खारक जो खेखड़ियों निकतियूं खेखड़ियों त माना खारकू त माना खजू त माना मदीनो न नथा समझो खजू त माना मदीनो मदीने में त सहाबा आहिनि ओडो जो हिजरत करे आया त हेडे माना दिमाग
उन जो जेको दिमाग है, सोच है, होशियारी है, वह एडी हुई। माना है उठ उन इलाके जा आयल हन जिन इलाके में खजू हन ऐं खजू आहिन मदीने में, ऐं सहाबा भी तो हिजरत करे मदीने आया हा न, तो जेको खुटको हो वो सच निकतो। हजरत अबू सुफियान वापस सी करे पंहिंजे काफिले के बे रस्ते सां फिरायूं, रस्तो मटायूं, तेज रफ्तार हिकड़े घोड़े ते हिकड़े कासिद के मोकलियो, वञ मक्के में ऐलान वञी कर त तहां जो काफिलो खतरे में आ, अचो पंहिंजे काफिले के बचायो। ओडे जो वो मानू पातो अबू जहल तागे ही ओडे वेठो हो न, अबू जहल तागे ही ओडे वेठो हो। मक्के में अबू जहल एक वडो लश्कर तैयार कयो, वडो लश्कर तैयार करे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुकाबले जे लाइ 1000 जो लश्कर जर्रार तैयार करे ऐं साजो सामान सां, तलवारुन सां, तीरन सां, खंजरन सां, नेजन सां, ढालन सां, जिरहन सां वडो लैस हथियार तैयार करे ऐं मक्के को निकतो। हे जो लश्कर निकतो तो अल्लाह से पंहिंजे महबूब के दस्यो, महबूब हेडो हे अचनी था, हेडो हे अचनी था। अगे में तो यो लश्कर हुयो ही ना, नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ सहाबा निकता हा काफिले जे लाइ। लड़ाई जो इरादो तो हुयो ही कोन, लड़ाई जो इरादो हुजन हा त हथियार पूरा सारे संभारे खड़न हा। जेके सहाबा पाते वयल हा, काने बाहर वयल हा, उनन के घुराए इंतजार करे सब गडजी करे निकरन हा। लड़ाई जो तो इरादो हुयो ही कोन, अचानक जो है लश्कर हेडो रवानो थियो। अल्लाह से पंहिंजे हबीब के रसियो, महबूब हेडो वडी तैयारी से अचनी था। हाने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम के विहारे करे उनन को मशवरो वरतो तो सहाबियो मुखे मशवरो दे, असा निकता तो लड़ाई जे इरादे से न हासी, काफिले जे ताकुब जे लाइ निकता हासी। हे त लश्कर वडी तैयारी से, वडे तमतराक से, वडे हथियारन से, तीरन तलवारन से अचे तो पियो। तहां जो मशवरो छा है? इते जे असां जेड़ा मानू हुजन हा न, चवना सही असां लड़ाई जे इरादे सां निकता ही न हासी, ये अग में ये दस्यो हा त पो असां हथियार पंहिंजा पूरा खणूं हा न। असां जेड़ा मानू हुजन हा त ये चवन हा, पर उहे हा सहाबा। उहे केर हा? ॾाढे चो उहे केर हा? सहाबा हा। उन्हनि चयो ए अल्लाह जा पैगंबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असा तहां जो कलमो पढ़ियो वा, तहां ते ईमान आंदो वा, तहां के सच्चो नबी तस्लीम कयो वा, तहां ते ईमान आंदो आहे। हाने तहां के असा इए न चवंदासी त असा जो तलवारूं घर पयूं हन, हाने तहां के असा इए न चवंदासी त असा वट हथियार कोनन, असा तहां ते कलमो पढ़ियो वा, ईमान आंदो वा। हाने इशारो करो तहां जो कम हुंदो, जान कुर्बान करो असा जो कम हुंदो। पोएते न हटंदासी, पोएते नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामू हजरत अबू बकर उठी बीठा, हजरत उमर उठी बीठा, तकरीरूं कयूं, जज्बाती तकरीरूं। हजरत मिकदाद रजी अल्लाह ताला अन्हुम अजमईन उन्हनि जज्बाती तकरीरूं कयूं, या रसूल अल्लाह असा पोते न हटंदासी, इशारो कण तहां जो कम हुंदो, जान कुर्बान कण असा जो कम हुंदो। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम जो तकरीरूं ॿुधी करे उन्हनि जो चेहरो हसास बसास थी वियो, खुशी जे अंदर नबी जो चेहरो महकी पियो। नबी से फरमायो हलो तो भला हलो। तो सहाबा 313 वठी करे नबी से पंहिंजो सफर अॻिते जारी रखियो। हेडे अबू जहल जे लश्कर में भी थोड़ी चूं चूं थे पई, अबू जहल जे लश्कर में भी थोड़ी चूं चूं थे पई। उहा केड़ी पई थे? अबू जहल जिन के वतियूं पियो अचे उहे पिया चवन अबू जहल खान साहब असा त निकता सी काफिले के बचाइण जे लाइ, उहो त बे रस्ते सां फिरी हेडो निकरी आयो आ। हाणे जे कर ताकते न हलो। अब गाल समझ में आई या ना? हाणे सहाबा हथे खाली हा, जोर अगते हो। हे हथियार बंद हन पर छिक पोते आ, छिक
पोते आ अबू जहल के चयूंसी हाणे भला जेकर वापस से काफिलो त ही फिरी करे बे पासे नो अची वयो आ पर अबू जहल के मगी ही उन चयो त भले काफिलो मोटी आयो हुजे बची आयो हुजे हाणे हमेशा जी टिड़ खत्म करनी आ एक भी हाणे मुसलमान जीरो न है छड़ो हमेशा जे लाए इनन के खत्म करनो आ हाणे पोते न हटंदासी अगते वधंदासी अबू जहल ही छिक्यूं काफिले के अगते हलियो होडों 313 सहाबी हुजूर जी कयादत में हेडों आया मैदान बदर में अबू जहल जो लश्कर अग में पातो याद रखो अबू जहल जो लश्कर मैदान बदर में अग में पातो मैदान बदर जी पोजीशन इहा ही हिकड़े पासे नो चीकी मिट्टी पट पानी वारो खूह इनते अबू जहल जे लश्कर कब्जो करे छड़ियो बे पासे न रुगो वारी ही वारी पर एड़ी वारी ही जो को घुमे तो घुमी न सके पैर हेठ वारी में लही पे वने सहाबा इकराम जो आया तो उन्हन जो पासो ही वारी वारो बचो घुमन तो घुमी न था सगन पैर वारी में लथा था वजन हो जेका चीकी मिट्टी जो पट होयो ए जो पानी वारो खूह होयो उनते अबू जहल ए उन जे लश्कर कब्जो करे उते वेही रहा सहाबा जे लाए पासो ही वारी वारो बचो उते पानी भी न हो घुमी भी न पिया सगन हथियार भी न हा तादाद भी थोड़ी ही पर इन पोजीशन में भी ये डट जी करे बीहन हर के जो कम ना है के जिगर गुर्दे वारे जो कम सहाबा बीठा नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एकड़ो छप्पर ठाए ॾिनो चई तहां हिन छपरे में असां जे लाइ दुआऊं कयो बाकी हिनन साम्हूं असां ॾींदासीं समझो था हाणे परेशानियूं केॾियूं हो 1000 असां 313 एक परेशानी इया बी हो हथियार बंद असां हथे खाली 8 तलवारूं छातियूं माना रखन 1000 के मुकाबले में 313 जना होजन माना हथे खाली टी परेशानी इया हुनन वट जमीन बेहतर आ घुमन त घुमी सकन था असां हेते घुमी न था सगो चौथी परेशानी इया है उनन के उन लगे त पानी पियन था असां वट पानी कोने इन पोजीशन में भी जेके डट जी करे बीठा मैदान ते बीठा वे के रहा दादा चो वे के रहा सहाबा सहाबिन भी रब के सड कयो दुआ घुरियो नबी से भी सजदे में किरी पया एतरो सजदे में रुना हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला अन्हु भी हुजूर अलैहि सलाम संगन उन अरीस के अंदर मौजूद है रिवायात में इंदो बात तो हुजूर अलैहि सलाम जे कुल्हन तो जेका चादर ही वह चादर भी हेठ किरी पई रोइन पिया ए पैगंबर अलैहि सलाम सजदे के अंदर जेका दुआ घुरी वह तारीखी दुआ हुई जेका बुखारी शरीफ के अंदर आज भी मौजूद है इमाम लंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा दुआ ही पे घुरन अल्लाहुम्मा इन तुहलिक हाज़िहिल इसाबत ला तुबद फिल अर्द ओ मुझा रब अज जे करे हे जमात खत्म थी गई हे सहाबा खत्म थी गया हे मुझा शागिर्द खत्म थी गया हे मुझा यार खत्म थी गया पर तुझी इबादत करवारो दुनिया में कोई न हुंदो इमाम लंबिया रोइन था तड़पन था सजदे में वीर वहन था सहाबा जे लाए दुआ घुरन था रब जे हे जमात खत्म थी गई तुझी इबादत करवारो कोई न हुंदो जिए तहां पोख तैयार कंदा हो पोख जी जरूरियात पैसा न हुंदा है कर्ज खणी भी कलर दींदा हो जरूरियात पूरी कंदा हो इन उम्मीद ते त फसल तैयार थींदो पो कर्ज सब लही वींदा पो जने फसल तैयार थे ए मथो झोड़ गजगोड़ करे पो तहां के केडी परेशानी थींदी आ पो रब को दुआ किए घुरंदा हो रब हे मुझे सजे साल जो रिज़्क है मुझे बच्चन जो रिज़्क है अज जे करे मीह वसी पयो हे फसल तबाह थी वयो पो मुझे लाए मुझे बच्चन जो रिज़्क कोई न बचंदो ॼण त इए इमाम लंबिया जनाब
मोहम्मद मुस्तफा सहाबा जी तरबियत करे, तज़किया करे, कलमों से खारे करे, कुरान जा सबक पढ़ाए करे, ए तीनों सदाकत जा हिदायत जा सबक नहीं करे, सहाबा के तैयार करे, मैदाने बदर ते बिहारे इमामुल अंबिया रब को दुआ घुरन था, रब अज जो है खत्म थी गया, तुझी इबादत करवारो कोई न बचंदो। नबी से दुआ घुरन था, रोइन था।